साईं आसिफ मलिक साहब तालका प्रेसिडेंट आयुष्मान भुल्की आदिल भाई मुझो लंगोटिया चंग फ्रेंड जैसे चलो जैसा जिंदगी जो जेके बेहतरीन यादों बेहतरीन लम्हा तव्हांखे अंदाज़ो हूंदो त इंटर ताईं जंहिं माण्हू सां पढ़िजे त उन सां कहिड़ो तालुक़ु हूंदो आहे। हा साईं शौकत बिहार साहब अदा गुलसन ऐं उनजी ही जेकी एनर्जेटिक एंटायरिंग ऐं डिवोटेड टीम ऐं उन सां गॾोगॾु मुंहिंजूं अॻियूं धीअरूं ऐं मुंहिंजा ही मुल्क जहिड़ा अरड़ा अस्सलाम वालेकुम। सुबह की बुनियाद रखनी है तो पहले आप दे आसमानों पर नजर अंजमो महताब दे। असल में आखिरी में तकरीर करण जो को नुक़सान इहो थींदो आहे जेकी शइ मां शेयर करणु चाहियो पहिरियां दोस्त हिकिड़े करे वञनि त पोइ ॾाढो मसइलो थींदो आहे। हाणे साईं गुलसन जी इंतहाई लाइफ लॉन्ग स्ट्रगल के अप्रिशिएट कजे या उन सां गॾिजी जेकी टीम जंहिं कमु कयो हिकिड़े टीम वर्क जो जेको आहे सिस्टम जेको साईं ठाहियो उन्हनि खे एप्रिशिएट कजे या उन्हनि पेरेंट्स खे एप्रिशिएट कजे कि जेके इदारनि खे पंहिंजो इदारो सम्झंदा आहिनि जिते उन्हनि जे ॿारनि जो मुस्तक़बिल तयारु थियो जिते उन्हनि जो फ्यूचर तयारु थिए थो। मूंखे ॾाढी ख़ुशी थी घोटकी में पंहिंजो ॿार पेरेंट्स जेके इदारनि खे पंहिंजो इदारो सम्झनि था सभिनी ॿारनि खे पंहिंजो ॿार सम्झनि था ऐं हिते कमु करण वारनि खे पंहिंजो मुड़ुसु सम्झनि था। जॾहिं इहो कल्चर जेको आहे उहो डेवलप थी वञे त मां नथो सम्झां त अहिड़ो इदारो जेको आहे उहो डेवलप थियण खां रुकी वेंदो ऐं इहे ॿार जेके जंहिं इदारे में जॾहिं जो मुस्तक़बिल जंहिं इदारे जे हवाले आहे त उन्हनि जो मुस्तक़बिल रोशन न थी सघे इहो नामुमकिन आहे। इन जे लाइ मां जस ॾियां थो अदा गुलसन खे वाक़िअतन अकेला ही चला था जानबे मंजिल मगर लोग होते गए कारवां बढ़ता गया। इहो जेको कारवां थींदो आहे इहो जेको बाग ठाहियो आहे इहे जेके मंज़िलूं असां थींदियूं आहिनि उनमें यकीनन क्रेडिट जेको आहे उहो लीडर जे वञिबो आहे त उहे एतिरा सुठा ऐं बहितरीन माण्हू उनजे इर्द गिर्द गॾु थी वेंदा आहिनि त जीअं माखी जो तव्हां मिसाल वठो त माखी जी मख कीअं गॾु थी वेंदी आहे ऐं उन खां पोइ उनजो प्रोडक्ट जेको आहे उहो केतिरो वैल्यूएबल थींदो आहे। मां साईं गुलसन जी जदोजहद खां बि काफ़ी अरसे खां 2006-07 खां वाक़िफ़ आहियां त साईं जन जिते बि रहिया उते एम्प्लॉय न रहिया इहो माइंड खां कढी छॾियो कि उते जी पघारदार आहिनि उते ओनर थी कमु कयो उते रिज़ल्ट आहे अॼु साईं हिकिड़े इंतहाई बहितरीन जेको आहे इदारे जा ओनर आहिनि पर इन खां बि वधीक मां चवंदुसि त इदारा जेको आहे दीवारनि जा नाला नज़र जो नालो न आहे हिन रूम्स जा नाला न आहिनि हिन गेट जो नालो इदारो न आहे। इदारो असल में टीचर हूंदो आहे इदारो असल में एजुकेशनिस्ट हूंदो आहे उहो जिते बि हूंदो उते उहो अहिड़े क़िस्म जो नालो गुलसन मशहूर कमेटी कमकोट घोटकी ताईं पंहिंजो ख़िदमतूं तालीम जे मैदान में ॾिनियूं ऐं इंतहाई कॉम्पिटेंट माण्हू हिन क़ौम खे ॾिना ऐं जेके इंशाअल्लाह सुभाणे आला मक़ाम ऐं मंज़िल ते पहुचंदा ऐं अलाह कंदो तव्हां बि जेको आहे घोटकी हिन उबावड़े बल्कि मुल्क जे जेको आहे आसमान ते चमकंदो इहो बहरहाल मुंहिंजे लाइ हैरानगी जी ॻाल्हि हुई त एतिरा बारड़ा ऐं इहे सॼा एतिरे ई कॉम्पिटेंसी सां ऐं एफिशिएंसी सां स्पीचिस जेको आहे पेश कंदा ऐं क्रेडिट गोज़ टू फैकल्टी बाक़ी हाणे साईं शौकत साहब त असां ॻाल्हायो बेटा तव्हांजो फ्यूचर इम्पोर्टेंट ही सॼो जेको मंडल आहे सॼो जेको सिस्टम आहे इहो तव्हांजे मुस्तक़बिल ते छाकाणि त इहो तव्हांजो मुस्तक़बिल न आहे इहो असांजो मुस्तक़बिल आहे। सुभाणे
इन पूरे सिस्टम के उबाड़े के घोटकी के पाकिस्तान के पंजे पंजे से तहां हलाइण वारा आहियो तहां सुभाणे जेका वॾा थींदो असां वॾा थींदा असां चाहियूं था कि सभिनी सां वॾा थियो तव्हांजे लाइ जेको आहे अहिड़ो माहौल जेको हींअर तव्हांजो उहो माहौल अञा बहितर हुजे तव्हांजे लाइ मेरिट जे बुनियाद ते नौकरियूं हुजनि तव्हांखे रस्ते जी धूड़ जेको आहे उहा न खणणी पए तव्हांखे अस्पताल में वञी जेको आहे हिकिड़े गोरी जे लाइ जेको आहे उहो महिनतूं न करणियूं पइनि ऐं इहो तॾहिं थींदो जॾहिं तव्हां महिनत कजो ऐं स्पेशली मां शसीब आयो त साईं गुल हसन जहिड़ी हिकिड़ी इल्मी शख़्सियत जेको आहे उहा तव्हांजे ॿारनि जे मुस्तक़बिल खे संभाले थी ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे जीअं तव्हां हिन इदारे खे पंहिंजो इदारो सम्झो पेरेंट्स हिन इदारे खे पंहिंजो सम्झनि था त मूंखे हीउ इदारो सुभाणे कॉलेज जे लेवल ते जेको आहे तरक़ी मिलणु अचे थो साईं खे मुबारकबाद ॾींदुसि साईं जी फैकल्टी खे जेको आहे उहो दस ॾींदुसि सलाम कंदुसि जेको आहे उहो सिस्टम बेहतरीन जेको आहे माहौल काइमु कयो टैलेंट बि ॾिसी वरितोसीं बस आख़िर में ज़ुल्म ते शब से शिकवा करने से बेहतर है कि हर कोई अपने हिस्से का चराग जलाते रहे वो रोशन करणो आहे पाकिस्तान